हिंगोरजा में अगवा थियल 4 सालनि जे नींगर जी बाज़ियाबी लाइ पैदल मार्च सखर ॾांहुं रवानो थी वियो आहे। जी नाज़रीन, अवांखे अपडेट ॾेई रहिया आहियूं। मासूम नींगर जाफ़र भुट्टो जी अमड़ ऐं डॉक्टर नज़ीर खोखर जी अगवाणी में मार्च सखर तरफ़ रवानो थियो आहे। असां ॿीहर पैदल मार्च राणीपुर मां कढियो आहे। DIG सखर ऑफिस पहुचण ते धरड़ो हयो वेंदो, अगवाणनि जो इहो चवण आहे। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कंदासीं। हिंगोरजा मां अगवा थियल 4 सालनि जे नींगर जी बाज़ियाबीअ लाइ पैदल मार्च सखर रवानो थी वियो आहे। अवांखे अपडेट ॾेई रहिया आहियूं। मासूम नींगर जाफ़र भुट्टो जी अमड़ ऐं डॉक्टर नज़ीर खोखर जी अगवाणी में मार्च सखर तरफ़ रवानो थियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अकबर शहानी खां। जी अकबर, वधीक छा तफ़सील आहिनि? नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त हिंगोरजा शहर मां 1 महीनो पहिरियों नौजवान मौसूम नींगर जाफ़र भुट्टो खे हथियारबंदनि पारां अगवा कयो वियो, जिन 1 महीनो गुज़रण बावजूदि जेको आहे पुलिस हुनखे बाज़ाब न कराए सघी आहे। जंहिं जे करे अॼु वाई साहब राणीपुर जे सॾ ते सियासी समाजी कारकुननि, कोपरस जमायतनि जे कारकुननि वॾे तइदाद में गॾिजी राणीपुर खां सखर तरफ़ पैदल मार्च शुरू कयो आहे, जेको पैदल मार्च DIG ऑफिस सखर पहुचंदो, जिते धरणो हयो वेंदो। इन जी अॻुवानी डॉक्टर नज़ीर खोखर, साजिद मंगजो ऐं मौसूम नींगर जी अमड़ मुस्मात नूरबानू सादिक भुट्टो करे रहिया आहिनि। इन्हनि जो चवणु हो त गुज़िरियल 1 महीने खां मौसूम नींगर अगवा थी वियो आहे ऐं उनजो 50 लख रुपया धाड़ियलनि पारां भुग बि तलब कयो वियो आहे, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे ऐं पुलिस सिर्फ़ु आसरनि ॾियण में पूरी आहे कि हिन वक़्त ताईं को बि अहिड़ो क़दम न खयो आहे जंहिंसां मौसूम नींगर बाज़ाब थी सघे। इन्हनि चयो त 60 किलोमीटर पैदल मार्च हिकिड़ो एहतिजाजी मार्च आहे, जेको सखर पहुचंदो ऐं DIG ऑफिस खां अॻियां एहतिजाजी धरणो हयो वेंदो। जी ठीक है, मुझ मेहरबानी अकबर अपडेट करण लाइ।